IMF सां मुआहिदे खां पोइ स्टॉक मार्केट में तारीख़ी तेज़ी 100 इंडेक्स 5.9% इज़ाफ़े सां नई तारीख़ लिखी छॾी। 100 इंडेक्स में 43,899 पॉइंट से कारोबार थियण लॻो। ओपन मार्केट में डॉलर बि 5 रुपया सस्तो 285 रुपयनि में विकिरो। माहिरनि जो चवणु आहे त IMF सां मुआहिदे जे नतीजे में स्टॉक मार्केट में गैर मामूली तेज़ी नज़र अची रही आहे। पाकिस्तान ऐं जापान तरफ़ां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे जापान जे हममनसब सां मुलाक़ात। ॿतरफ़ा लाॻापा वधीक मज़बूत करण ते ॻाल्हियूं। राब्तनि जो सिलसिलो जारी रखण ते बि इतफ़ाक़। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जापान सां सीड़पकारी, वापार, सयाहत ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण चाहिनि था। बोर्ड मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहिनि। पाकिस्तान जापान खे फ़र्दी ताक़त फ़राहम करे सघे थो। दौरे दौरान ख़ानगी शोबे जे माण्हुनि सां ॻाल्हियूं कंदो। ख़ानगी शोबो ॿतरफ़ी लाॻापनि में अहम किरदारु अदा करे सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वठंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक जार IMF सां थियल मुआहिदे जे बुनियादी नुक़्तनि बाबति ब्रीफिंग ॾींदो। अफ़गान मुहाजिरनि खे तरसाइण जे मुद्दे में वाद ऐं HEC जी तरमीमी बिल एजेंडा जो हिसो। काबीना पारां इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तानी सिख कम्यूनिटी जे वफ़द पारां जिन्ना हाउस जो दौरो। 9 मई जे वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। वफ़द जो चवणु आहे त शहीदनि जी यादगारनि जी बेहरमती कंदड़ कॾहिं बि मुहिबे वतन नथा थी सघनि। 9 मई जे वाक़िअनि में मुलविस माण्हुनि खे सख़्त सज़ा ॾेई बिल जो निशानो बणायो वञे। कश्मीर जे कचे वारे इलाइक़े में कोश ऐं शहर बिरादरी में जहिड़ो 2 ॼणा मारिजी विया। 3 ॼणा मरणी। हथियारबंदनि बचल ऐं मेहवाल कोश खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इलाइक़े में छिकताण वक़फ़े सां फायरिंग बि जारी। थाणे बूला खां जो SHO ज़ही सोलंगी मंशियात समेत गिरफ़्तार। कोटड़ी साइट थाणे जे पुलिस SHO खे ख़ानगी गाड़ी में मंशियात समेत गिरफ़्तार करे वरितो। SSP फ़रख़ रज़ा मलिक जो चवणु आहे त SHO खे ज़ाती गाड़ी में मंशियात सप्लाई कंदे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजलीअ जो बहरान बरक़रार। फुलजी स्टेशन में बिजली बहाल न थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। सभिनी शहरनि जो धरणो। गाजी खावड़ समेत 30 ॻोठनि जी बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ शहरनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। गोलाची में दादरकोट शाख जे आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त तहलके जे समूरनि शाखुनि में पाणी बंदि आहे। पाणी बंदि हुअण सबबि लखे रुपयनि जा हाइब्रिड ॿिज सड़ी रहिया आहिनि। पाणी जी फराहमी खे यकीनी बणाए आबादगारनि खे मुआशी क़त्ल खां बचायो वञे। शहदादपुर जे सूमर फ़कीर वारे इलाइक़े में घर मां लाश हथ। मक़तूल जी गौस बख़्श लिगारी तौर सुञाणप। मर्द अस्पताल मुंतक़िल। मक़तूल जे भाइटे जो चवणु आहे त संदसि चाचो पंहिंजे दोस्त सां हिन घर में गॾु रहंदो हो। ख़बर नाहे कंहिं क़त्ल कयो आहे। शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 5 ॼणा फ़ौत। जामशरे में गाड़ी जी मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में माउ ऐं संदसि पुटु फ़ौत थी विया। सिंधड़ी वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में ज़ख़्मी थियल ॻोठाणो फ़ौत। 20 वरनि जे शहर ज़मान ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे इस्पताल में धणी हवाले कयो। मांझनि में बि रोड हादसे जे नतीजे में 1 ॼणो फ़ौत। लाहौर हाई कोर्ट PCB चेयरमैन जी चूंड जी इजाज़त ॾेई छॾी। अदालत PCB चेयरमैन जी चूंड ख़िलाफ़ मननामो वापसि वठी छॾियो। ऐं पाकिस्तानी ॼाए बरतानवी बॉक्सर आमिर खान वाडल सुमेरा जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त सुमेरा हथ जी सर्जरी लाइ 20,000 पाउंड ॾियण खां इनकार ते खेसि ब्लैकमेल कयो। मॉडल सां राब्तो रहियो ऐं तस्वीरुनि जी ॾे वठि बि थींदी रही आहे। हिन पंहिंजी शादीअ खे कॾहिं बि कारोबारी करार न ॾिनो आहे।